खैरपुर में असां ख़बर शामिल कयूं पिया। याज़ अहमद सोहू जी रिपोर्ट मुताबिक़ खैरपुर 4 जुलाई 2023 ज़िला काउंसिल खैरपुर चेयरमैन नादर शौकत राजपर अवामी शिकायतुनि जो नोटिस वठंदे ओचितो खैरपुर मेडिकल कॉलेज टीचिंग अस्पताल सिविल अस्पताल खैरपुर पहुची मुख़्तलिफ़ शोबनि जो दौरो कयो। मरीज़नि जी अयादत कंदे बाबति मालूमात हासिल कई। मरीज़नि खे जूस ऐं पीअण जो पानी फराहम कयो। सफ़ाई सुथराई अमले जी गैरहाज़ुरी ऐं बेड न हुजण ते सिविल अस्पताल जे अमले खे सख़्तीअ सां हिदायत कई त सहूलियतूं फौरी फराहम कयूं वञनि। उन मौक़े ते AMS डॉक्टर एजाज़ मक्सी, सियासी समाजी अॻुवान ऐं ॿिया मौजूदु हुआ। चेयरमैन नादर शौकत राजपर सिविल अस्पताल में गोल्डन जे हिक मरीज़ खे ॾिसी फौरी तौर ते गिम्स अस्पताल जे डायरेक्टर सां फ़ोन ते ॻाल्हाए मरीज़ खे गिम्स अस्पताल शिफ्ट करायो, जॾहिं त NICVD अस्पताल जो बि दौरो कयो, जिते बिजली न हुजण ते सख़्त कावड़ जो इज़हार कंदे शौकत राजपर सेबको इंतज़ामिया ऐं अस्पताल इंतज़ामिया खे सख़्तीअ सां हिदायत कई त NICVD अस्पताल जी बिजली बहाल कई वञे। ज़िलाई चेयरमैन खैरपुर नादर शौकत राजपर उन मौक़े ते चयो त असीं ख़िदमत करण आया आहियूं ऐं पंहिंजे अवाम जी भरपूर ख़िदमत कंदासीं। अस्पताल अंदरि मिठे पाणीअ जी सहूलियत न हुजण जूं शिकायतूं आहिनि। अस्पताल इंतज़ामिया खे सख़्तीअ सां हिदायतूं जारी कयूं आहिनि त पाणीअ जी सहूलियत मुहैया कई वञे। ज़िले अंदरि कंहिं बि आफ़ीसर जी गफ़लत खे बख़्श न कयो वेंदो। हुन चयो त गफ़लत करण वारनि आफ़ीसरनि ख़िलाफ़ मुहकमाना कार्रवाई करण लाइ आला अमलदारनि खे लिखियो वेंदो।